सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जिकॾहिं असां अंदर में थोरो पंहिंजो पाण खे ॾिसूं, सचे साईं जे वचननि खे ॾिसूं, त हक़ीक़त असां भुलिजी वेंदा आहियूं। बाक़ी असांखे सभु कुझु पंहिंजो घणो कुझु चङो हूंदो आहे। उहो जीअं चयो वेंदो आहे, हिकिड़ो शख़्स हिकिड़े संत ॾे वियो। उनखे चयईं, साईं मां ॾाढो दुखी आहियां, ॾाढो तकलीफ़ में आहियां, मूंखे तमामु घणियूं परेशानियूं आहिनि, इन करे मूंखे कोई ख़ुशी जो रस्तो ॾे, मां ख़ुशि रहां, प्रसन्न रहां, आनंद में रहां, सुकून में रहां। मां ॾाढो अशांत आहियां, कुझु कर। ऐं संसार में हर को ख़ुशि आहे, पर मां दुखी आहियां। ॿियनि खे खिलंदो ॾिसंदो आहे, बहकंदो ॾिसंदो आहे, ख़ुशि थींदो ॾिसंदो आहे। मां चवंदो आहियां उहो एॾो ख़ुशि आहे, मां छो ख़ुशि न आहियां। इन करे मूंखे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। संत चयुसि, तोखे ॿिया सभु ख़ुशि ॾिसण में ईंदा आहिनि, चइसि एॾा ख़ुशि आहिनि, एॾा सुकून में आहिनि, सदा ई खिलंदा बहकंदा वरता आहिनि, अहिड़ो जीवन सुखी था, बसि मां दुखी आहियां। संत चयुसि इहो सवलो कमु आहे। जेकॾहिं तोखे एॾा सवला मिलंदा नी, हिकिड़े कंहिं बि ख़ुशि माण्हू जो बूट या चपल खणी आहे, जेको तोखे ख़ुशि लॻे, बसि उनजो चपल या बूट खणी आहे, जेको तोखे मिले बसि उहो पवाए करे मां तोखे ख़ुशी तरफ़ मोकिले छॾींदो। बाक़ी सॼो कमु मुंहिंजो आहे। जेको तोखे ख़ुशि लॻे बसि उनजो सिर्फ़ु इहा चपल या बूट हुजे, बसि उहो पवाए करे, बाक़ी पहुचाइणु मुंहिंजो कमु आहे, उन सां तुंहिंजो कोई वास्तो न आहे। हुन चयो त इहो सवलो कमु आहे। वियो, हिकिड़ो अमीर हो, जंहिंखे सदाई ॾिसंदो त ख़ुशि आहे, ऊंधे वियो, चई यार मूंखे तुंहिंजा बूट खपंदा आहिनि, इहा चपल जेको हुजे मूंखे ॾे। ॾियां त छा कंदे? चए बसि मूंखे ख़ुशि माण्हू जो चपल खपंदो आहे, तंहिंजे करे तूं ॾाढो ख़ुशि आहे। चए मां ॾाढो ख़ुशि आहियां। मां को पुछो थी कहिड़ी मुसीबत में आहे? ॾींहुं राति मुंहिंजी निंड फिटी पई आहे। कंहिं महिल कारोबार कीअं हलंदो आहे, कंहिं महिल कीअं हलंदो आहे। मुंहिंजा जेके ट्रपड़ खाई विया आहिनि, मूंखे पतो बंदियुनि में छड़ो लिखिया पिया आहिनि, मिलंदा न आहिनि। ख़ुशी वरी तोखे मां ॾिसण में आयो आहे। हिन चयो हे त मुसीबत थी वई। वरी जेको ॿियो लॻंदोसि उंडे वियो, चए त तूं ॾाढो ख़ुशि आहे, मूंखे तुंहिंजा चपल खपंदा आहिनि। मुंहिंजो ख़ुशि आहे, चपल खपंदा आहिनि, छा कंदे? यार जेको मूंखे संसार में ख़ुशि माण्हू हुजनि, बसि उनजा मूंखे चपल खपंदा आहिनि, बसि उहे ॾे। चए ख़ुशि आहे। हिकु मां वेठो घर में आहे, पतो अथई मूंखे ज़ाल केॾो तपायो आहे। उहा मुसीबत जी मूंखे ख़बर मुंहिंजी ज़िंदगी गुज़रती पई आहे। इन करे मां जहिड़ो को ॾुखियो थी कोन थोरो पंहिंजे चहिरे खे न ॾिस। हे उतो वियो, वियो टे घर में, चयसि अरे तुंहिंजा मूंखे चपल खपंदा आहिनि। चए छा कंदे? चए मूंखे ख़ुशि माण्हू जा चपल घुरंदा आहिनि। चए ख़ुशि? मूंखे पतो अथई तोखे ख़ुशि बि मां ॾिसण में आयो आहियां। उहो मुंहिंजो पुटु एॾो आवारो थी वियो आहे, एॾो गंदो आहे, मूंखे तपाए खयो अथई, सभु हेठि पर विञाए पूरा कया अथई। मूंखे ॾींहुं राति टेंशन आहे, मरण त परे रहियो, जीअर बि मूंखे जीअर जहिड़ो छॾींदो अलाए न छॾींदो। इन करे मूंखे मुसीबत आहे। साॻे नमूने वरी बि हिकिड़ी औरत ॾे, चयो मां तूं मूंखे ख़ुशि लॻंदी पई आहे, मूंखे पंहिंजा चंपल ॾे।
त तोखे ख़ुशि मां लॻंदी पई आहे। घर में अहिड़ो तपायल वेठो आहे, थोरो घड़ी खणंदा पेर पाईंदो आहे, मूंखे तपाए खणंदो आहे। कॾहिं सुख जो साह न खणणु ॾिनो अथई, तोखे वरी चङो ई मां लॻो। अहिड़े नमूने सभिनीनि खां फिरंदो आयो। हिकिड़ो नौजवान मिलियुसि, उनको पुछे यार तो यार ॾाढो ख़ुशि लॻंदो पिया, इन करे तूं मूंखे पंहिंजा चपल ॾे। हुन चयोसि मुंहिंजो पीउ सभु वेठो, पर पंहिंजे हेठि कई वेंदा, कुझु ॾींदो ई रहे, ॾींहुं राति तपाए खयो थिए, इहो हेॾे होॾे थिए त मुंहिंजी जांच थिए, कुझु मूंखे हथु अचे। सो जिते जिते वञे पियो, किथे दोस्त लाइ, किथे कारोबार लाइ, किथे घरवारी लाइ, किथे पीउ लाइ, किथे माउ लाइ, किथे धीउ लाइ, किथे ससु लाइ, किथे नुंहुं लाइ, माना सभु जेके हुया आहिनि कि शाम जो घुमी घुमी मोटी आयो। अची करे संत खे चई, संत चयो दयाल भला सॼो ॾींहुं लॻाए छॾी, चई हाणे चपल खणी करे मोटिया थो, कंहिंजो खणी आहे। मां सम्झुमि शायदि को बोरी भरे ईंदे, पर तोखे हथ खाली आहे, मां पंहिंजा बि चपल मुश्किल सां थी काॾे कई। चइसि बसि सॼो शहर घुमियो, जेके जेके लॻंदा न लॻंदा सभिनि ॾे वियो। अदा तूं ॾाढो ख़ुशि आहे, मुंहिंजो कुझु कर, पर सभु एतिरा दुखी आहे जो हिकिड़ो चङो न मिलियो। संतोष भाई दुख कहिड़ो? जैसे कोई कारोबार जे करे दुखी हो, को औलाद जे करे दुखी हो, को वॾनि जे करे दुखी हो, को घोट जे करे दुखी हो, को ज़ाल जे करे दुखी हो, कोई पीउ जे करे, कोई पुट जे करे, हर कंहिं पंहिंजी पंहिंजी कहाणी ॿुधाई। तंहिंजे करे ॿिए जे करे दुखी थिया, ॿिए खे ॾिसी करे दुखी थिया, ॿिए ॾे तके करे दुखी कर ॾिस थिया, ॿिए जी ॻाल्हियुनि ते दुखी थियणु, ॿिए जी हालत जे करे दुखी थिया, इहे सभु कुझु ॿियनि जो आहे, असांजो पंहिंजो कुझु बि न आहे। असां हुन सां आस्ते आस्ते पंहिंजो जीवन में न्याय छॾींदा। ऐं दुख कि असां वठंदा तमामु घणो, हूंदो घणो न आहे। असां सुखी सभु हमेशह हूंदा आहियूं। असां ॾिसंदासीं घर में हुजूं, परिवार में हुजूं, दोस्ती में हुजूं, संगत में हुजूं, असां केतिरो सभु सदाई ख़ुशि हूंदा आहियूं। कि हिकिड़े लफ़्ज़, हिकिड़ी ॻाल्हि जेका कुझु सेकंड जी हूंदी आहे, उनखे वठी करे असां ॾींहंनि जा ॾींहं हिक ॿिए खां दूरि थी वेंदा आहियूं। ॾींहंनि जा ॾींहं हिक ॿिए में साड़ हूंदो आहे, जलन हूंदो आहे, हिक ॿिए जे लाइ क्रोध हूंदो आहे। ॾिसो न, असां हिकिड़ी थोरी ॻाल्हि जे करे, कुझु सेकंडनि, कुझु मिंटनि जी ॻाल्हि जे करे हिकिड़ो पंहिंजा 4 ॾींहं ख़राबु करे सघूं था। छा उहो 4 मिंटनि जी ग़लति चीज़ असां ॿाहिरि उछलाए नथा सघूं, जंहिंसां पंहिंजा 4 ॾींहं सुखिया गुज़ारियूं? ॻाल्हि सिर्फ़ु 4 मिंटनि जी आहे। असांजो वधि 4 मिंट झड़ो थींदो, 4 मिंट सोचो हूंदो, कुझु बि थियो हूंदो। असां 4 मिंटनि जे करे 4 ॾींहं ॻाल्हाइणु बंदि करे छॾियोसीं, हिक ॿिए ॾे तकड़ि शुरू कयोसीं, हिक ॿिए जे लाइ नेगेटिविटी भरीसीं, हिक ॿिए जी खोपड़ी पंहिंजी ख़राबु कईसीं ॿिए खे ॾिसी करे। छाकाणि 4 मिंट जी धूल असां सिर्फ़ु पंहिंजे दिमाग़ में रखीसीं, असांजा 4 ॾींहं हराम थी विया। असां 4 ॾींहं पंहिंजा वञा साड़ में भरे छॾियासीं। पर 4 मिंटनि जी धूल खे अगरि ॿाहिरि छॾाए छॾियो, यार कहिड़ी ॻाल्हि आहे, जेका आयो सो आयो, वियो सो वियो। असां ॾिसंदासीं असांजा 4 ॾींहं छा, पूरी ज़िंदगी असांजी बहकंदी हलंदी, असां सदाई ख़ुशि रहंदासीं, खिलंदा रहंदासीं, सदाई आनंद में रहंदासीं, सदाई बहितर रहंदासीं।